जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। दोस्तों, जॾहिं बि दिलि में कुझु करण जी इच्छा थींदी आहे न त चवंदा आहिनि जिद करो और दुनिया बदिलो, जिद करो और दुनिया बदिलो। अहिड़ी ई कुझु इच्छा असांजे हिकिड़े सिंधी भाउ जे दिलि में थी, जंहिंजी उमिरि तमामु ई घटि आहे। लॻभॻि उमिरि हूंदी 20 का 25 या 27 साल तक़रीबन जी। त असांजे हिन सिंधी भाउ कुझु अहिड़ो करे उन दिलि दिमाग़ में सदाईं हिकिड़ी ॻाल्हि हलंदी रहंदी हुई कि कुझु मां अहिड़ो कार्य करियां जेको वॾो बि हुजे ऐं दुनिया में सभिनि खां कुझु हटी करे हुजे। त उन जुनून उन खां अहिड़ो कार्य कराई कि अॼु उनजो पूरे वडोदरा गुजरात में त नालो आहे ऐं उन जेकी शइ तयारु कई आहे उहा शइ बि असां तव्हांखे वीडियो जे माध्यम सां ऐं फोटो जे माध्यम सां असां तव्हांखे ॾेखारूं था कि केतिरी तमामु सुठी शइ तयारु करे हिकिड़ो पंहिंजे पाण में हिकिड़ी कीर्ति स्थापित कई अथई। दोस्तो, सभिनि खां पहिरीं त हिन भाउ जो नालो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। इन भाउ जो नालो आहे दीपक लक्ष्मीचंद राहूजा। इहो वडोदरा जो रहण वारो अथव, वडोदरा गुजरात साइड जो रहण वारो अथव। इन भाउ असांजे जेकी लकड़ियूं थींदियूं आहिनि आइस्क्रीम में लॻण वारियूं, चोकोबार जी जेकी लकड़ियूं थींदियूं आहिनि, उन लकड़ियुनि सां, जी हा बिल्कुलु सही ॿुधियव तव्हां, उन्हनि लकड़ियुनि सां उन दुबई जो बुर्ज खलीफ़ा मॉडल तयारु कयो अथई। बुर्ज खलीफ़ा मॉडल तयारु कयो अथई ऐं इन मॉडल जी लंबाई लॻभॻि 10 साढा 10 फुट जी अथव। ऐं इनखे ठाहिण में असांजे हिन भाउ चवंदा आहिनि न कि जिद करो और दुनिया बदिलो। त इनखे छा आहे कि ॾींहं जो त समय मिलंदो कान हो, पंहिंजी रोजी रोटी लाइ करे इहो भाउ असांजो महिनत कंदो रहंदो ऐं राति जो 11, 12, 1, 2 अभी तू टी लॻे ताणी जाॻे करे इन शइ खे कंप्लीट कंदो हो। ऐं इन शइ खे अहिड़े जुनून सां इहो लॻो कि लॻभॻि 1.5 साल हिन शइ खे तयारु करण में लॻासि। जी हा बिल्कुलु, असां हिननि सां फ़ोन ते इंटरव्यू वरितोसीं, छोकी मिलणु पॉसिबल न हो त असां फ़ोन जे माध्यम सां हिननि जो पूरो इंटरव्यू वरितो आहे। तंहिंमें उन्हनि जेकी जानकारी असांखे ॿुधाई त इन्हनि बिल्कुलु साफ़ तौर सां ॿुधायो असांजे दीपक भाउ खे 1.5 साल हिननि खे लॻो ऐं इहे जेको ई मॉडल तयारु कया आहिनि बुर्ज खलीफ़ा जो, इहो उन्हनि राति जो जाॻी करे तयारु कयो आहे। कई मरतबा को कुंड सही न थी, कई मरतबा बिल्डिंग जो को कोनो सही न थियो, त कई मरतबा हिननि उन्हनि खे बिगाड़ियो ऐं वापसि ठाहियो। त ईअं करे हिननि 1.5 साल में आख़िरकार इन शइ खे तयारु कया आहिनि, जेकी तव्हांखे स्क्रीन ते नज़र अचे पई। त अहिड़ी प्रतिभा लाइ करे असां सिंधी समाचार राजस्थान जी तरफ़ां हिननि खे बहुत हिननि जी असां सराहना था करियूं ऐं इन्हनि खे धन्यवाद था ॾियूं कि इन्हनि अभी तू ख़ुदि जे परिवार जो ई न पूरे सिंधी समाज जो नालो रोशन कयो आहे। जॾहिं इन्हनि इहे शइ तयारु कई, इहो मॉडल तयारु कयो बुर्ज खलीफ़ा जो, त वडोदरा जी मीडिया इन्हनि खे छापियो बि, ॾेखारियो बि, इन्हनि जा इंटरव्यू वग़ैरह बि हलिया। ख़ैर आख़िर असांजे दीपक भाउ खां जेॾीमहिल इंटरव्यू में पुछियोसीं कि तव्हांजी इच्छा छा आहे, त ॾाढे ई प्रेम सां उन्हनि पंहिंजी इच्छा ज़ाहिर कई कि इहा बिल्डिंग दुबई में आहे ऐं मां अॼु ताईं ॾिठी कान्हे ऐं बिना ॾिठे महज़ तस्वीर ॾिसी करे मां हिन शइ खे तयारु कयो आहे। त मुंहिंजे दिलि जी इच्छा इहा आहे कि इहा जेकी इहा बुर्ज खलीफ़ा जेकी इहा राजा जी बिल्डिंग आहे न, इहा कीअं बि करे होसि ताणी इहा पहुचणी घुरिजे। उनखे पतो लॻणो घुरिजे कि कंहिं सिंधी भाउ पंहिंजे जुनून सां इहो मॉडल लकड़ियुनि ते, चोकोबार जी लकड़ियुनि ते तयारु कयो आहे। सिर्फ़ु एतिरी नंढी सी हिन भाउ जी इहा इच्छा आहे। त दोस्तो, तव्हां ॾिसंदा हूंदा स्क्रीन ते लगातार असां फ़ोटो हलायूं पिया ऐं तव्हांखे ॾेखारियूं पिया कि असांजे भाउ जो जुनून केतिरो न सुठो ऐं केतिरो न प्यारो आहे। ऐं अहिड़ी ई प्रतिभाऊं असांजे सिंधी समाज जो त नालो रोशन कंदियूं आहिनि, अभी तो पूरे देश जो नालो रोशन कंदियूं आहिनि। ऐं मां अपील कंदुसि असांजे सिंधी नेताउनि खे
कि अहिड़ी प्रतिभा जो सम्मान थियणो घुरिजे, बिल्कुलु अहिड़ी प्रतिभाउनि जो सम्मान थियणो घुरिजे ऐं इन्हनि खे इहे असांजे समाज जा रत्न आहिनि जिन खे पिरोए करे रखण जी तमामु वधीक आवश्यकता है। त दोस्तो असां वरी हिकु दफ़ा ॿुधायूं था, इहो भाउ असांजो गुजरात वडोदरा जो रहण वारो आहे ऐं इन्हनि जो नालो अथव दीपक लक्ष्मीचंद राहूजा, जंहिं पंहिंजी कड़ी महिनत सां जुनून सां जोश खरोश सां बिना ॾिठे इन मॉडल खे, जंहिंजो नालो आहे इहो महल आहे दुबई जे अंदरि महल चवंदा आहिनि, इहो महल आहे बुर्ज खलीफ़ा, इन खे तयारु कयो अथई। ऐं ॿियूं बि को अहिड़ी प्रतिमाऊं हुजनि जिन कुझु पंहिंजे जीवन में अलॻि हटी करे कयो हुजे त उहे बि असांजे चैनल ते, असांजे जेका स्क्रीन ते नंबर हलनि था उन्हनि ते तव्हां असांखे व्हाट्सअप करे था सघो, असां तव्हांजी बि प्रतिभाऊं ॾेखारींदासीं। जय श्री झूलेलाल, सतनाम साखी।